अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जिअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 414 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 415 किस्त नंबर 109। दोस्तों हिन सीन में तव्हां सावण जे कपिड़नि ते हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो पाछो नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों, सावण जे कपिड़नि जे हिन जॻह ते तव्हांखे माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वरी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 416 किस्त नंबर 110। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ जेको रोशनी छिकींदो आहे अछे कलर जो फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों, उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 417 किस्त नंबर 110। दोस्तों हिन सीन में तव्हां रबनि ते गौर कयो त रबनि हिन सीन जे एंड में आख़िर में हितां वेंदे वेंदे हिकु झलक कैमरे ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हितां रबनि वेंदे वेंदे हिन सीन जी लास्ट में हिकु झलक कैमरा ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों हीअ बि रबनि जी सभ खां वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों रबनि जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर नोटिस कयो न वरी एडिटर नोटिस कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 418 किस्त नंबर 110। दोस्तों हिन सीन में तव्हां रुखसार बेगम ते गौर कयो त हिते रईस गफ़ार ख़ान पंहिंजे सीन में मशगूल आहे पर रुखसार बेगम जो ध्यानु अञा के ॿिए तरफ़ आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त रुखसार बेगम जो ध्यानु हिन सीन में न आहे, अलाए किथे आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों रुखसार बेगम जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर नोटिस कयो न वरी एडिटर नोटिस कयो। दोस्तों हीअ त मिस्टेक मूंखे रुखसार बेगम सां गॾु डायरेक्टर ऐं एडिटर जी बि लॻे थी। दोस्तों तव्हांखे हीअ मिस्टेक कंहिंजी थी लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 419 किस्त नंबर 110। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे फॉर्म। दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसी सघो था त तव्हां उहो अछे कलर जो फॉर्म जो हिकु नंढिड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। त हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।